वॻण भरिसां ॻोठ थेड़ी आश में सिंध जी सौगात तौर सुञाणप रखंदड़ बेहन जो पोखियल फसल तैयार थी वियो। बेहन जो फसल सुठो ऐं वॾे मिक़दार में थियण करे हारियुनि ऐं आबाद घरनि में सराही अची वई। बेह ॻोठ थेड़ी आशिम समेत कंबर शहजाद कोट ज़िले ऐं उत्तर सिंध जे केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में पोखिया वञनि था। बेहन जे फसल मां हारियुनि खे तमामु सुठो मुनाफ़ो पिणु थिए थो, जॾहिं त बेह ज़मीन जे अंदरि हुअण करे हारी ऐं मज़दूर कोॾर वसीले कढनि था। बेहन जे तैयार थियण खां अॻु ज़मीन में टारी फुटे थी, जंहिंमें वॾा सावा पाॿोड़ा, पॿुड़िन जूं टिकियूं ऐं गुल पिणु थियनि था। पॿुड़िन जूं टिकियूं जिन खे ॾोॾी पिणु सॾियो वञे थो, जंहिंखे ॿार हुजनि या वॾा वॾे शौक़ सां खाइनि था। बेहन जो फसल तैयार थियण खां अॻु ज़मीन में फुटल पाॿोड़नि जी सावक, पॿुड़िन जी टिकियुनि ऐं गुलनि जा बहितरीन ऐं ख़ूबसूरत नज़ारा दिलि खे वणंदड़ ऐं फितरत जे हुस्न जे हसीन शाहकार जो ॾेख ॾियनि था। बेहन जे फसल में सरसब सावक जे दौरान केतिरा ई माण्हू लुत्फ़ अंदोज़ थियनि था। बेहन खे उत्तर सिंध जो ख़ासि ताम सॾियो वञे थो। जेकॾहिं शादी या दोस्तनि जे तरफ़ां ॾिनल दावत में बेह न हुजनि त उन दावत खे ॼण त अधूरो सम्झो वञे थो। बेहन जो फसल कंदड़ हारियुनि ऐं आबादगारनि TSN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शौक़ सां वधीक आहे ऐं बेह असांजा तमामु भला आहिनि, ॻारू बि आहिनि ऐं बेह असां थान बि रोपंदा आहियूं। उहा थान हूंदी आहे टोट, वरी ॿी हूंदी आहे ॾोॾी, उहा ॾोॾी बि असां रोपंदा आहियूं। बेह असांजो 3 महीननि में तैयार थींदो आहे, तमामु बेह असांजो भलो थींदो आहे ऐं ॻारू बि थींदो आहे ऐं टिकी एॾी जेको आहे भली थींदी आहे। उन टिकीअ जो जेको गुल आहे उहो तमामु सुहिणो थींदो आहे ऐं ॾिसण वटि हूंदो आहे त बाक़ाइदे ॼण गुलाब जो गुल आहे। तमामु सीन उहा वधीक कंदी आहे ऐं बेह असांजा ॻारू हूंदा आहिनि। पूरी सिंध बेह असांजी खाईंदी आहे। सफ़ा भला बेह आहिनि असांजे ॻोठ जा थेड़ी आशिम जा। में सब्जियूं जाम थींदियूं उन सां गॾोगॾु बेह असांजे ॻोठ में तमामु घणा थींदा आहिनि। हेतिरा माण्हू वॾा शौक़ीन आहिनि जेको आहे बेहनि करण जा ऐं सॼे ॻोठ में, पर ॻोठ छा सॼी एरिया में बेह असां वटि थींदा आहिनि। ॻोठ थेड़ी आशिम जी ज़बरदस्त मिटी आहे ऐं बेह जी इहा ख़ासियत आहे त बेह जेको आहे सो असां धोई करे छिले करे जॾहिं देगिन में या देगिड़ी में विझंदा आहियूं त 10-15 मिंट में अल्हम्दुलिल्लाह बेह असांजा तयारु थियनि ॻरी वेंदा आहिनि। ऐं बेह जी जॾहिं पोखाई कंदा आहियूं त 3 महीननि खां पोइ बाद में जेको आहे जो बेह या पॿुड़िन जी शिकल वठंदी आहे, उन में हिकिड़ो कवल पैदा थींदो आहे, गुल जंहिंखे कवल चइबो आहे। पोइ 2-3 ॾींहंनि खां उहो पन पंहिंजा छाणे वेंदो आहे। पन जॾहिं छाणे वेंदो आहे उन में हिकिड़ी टिकी पैदा थींदी आहे। त टिकीअ में अलाह पाक एॾो ज़ाइक़ो रखियो आहे, खाइण में बि मज़ो आहे ऐं हिकम जे हिसाब सां जेको आहे उहा टिकी जेको आहे मज़ो ॾींदी आहे। हर सब्जीअ जी पंहिंजी टेस्ट हूंदी आहे, पर बेह जी अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त टेस्ट आहे। जो बेह जेको आहे सो हर शइ में इस्तेमालु थिए थो। जेको आहे शादियूं थियनि थियूं त उते पार्टियुनि वग़ैरह में बि इस्तेमालु थींदो आहे, घरनि में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं माण्हू शौक़ सां खणी ईंदा आहिनि। जॾहिं असांजी बेह ॻोठ थेड़ी आशिम जो तयारु थींदो आहे त काफ़ी इलाइक़े जा माण्हू, पर पूरे सिंध खां कराची खां बि फ़ोनियूं ईंदियूं त भई ॻोठ थेड़ी आशिम जा बेह तयारु थिया आहिनि। त मार्केट में पुछी करे जेको आहे उहे बेह असां घुराईंदा आहिनि। ॻोठ थेड़ी आशिम जा वॾा बेह मशहूरु आहिनि ऐं पूरी अरिया मशहूरु। तक़रीबन हितां ॿाहिरि मुल्क में काफ़ी जीअं वेझा वेझा मुल्क आहिनि, जेको आहे सो दुबई आहे, सऊदी आहे, अहिड़ा काफ़ी मुल्क आहिनि जेके हिते थेड़ी आशिम जा ओॾे बेह वेंदा आहिनि। असांजे ॻोठ थेड़ी आशिम में बेह जो फसल सुठो थींदो आहे, 3 महीने खां पोइ तयारु थींदो आहे ऐं उन खां पहिरियां जेको आहे सो गुल थींदो आहे, उनखे कमल जो गुल सॾियो वेंदो आहे। उन खां पोइ टिकी तयारु थींदी आहे। तक़रीबन 2-3 महीननि खां पोइ वरी खोटाई कई वेंदी आहे, पोइ वरी बेह तयारु थींदो आहे। वरी पोइ शहर खणी वञिणो पवंदो आहे मार्केट में ऐं जेके प्रोग्राम वग़ैरह थियनि था, पार्टियूं वग़ैरह, उन्हनि में बि जेको आहे सो इस्तेमालु थींदो आहे ऐं यार दोस्त जेके आहिनि या मिट माइटनि तोहफ़े तौर बि मोकिलियो वेंदो आहे। तमामु सुठी डिश आहे ऐं अलाह ताला जी तरफ़ां असांखे मिलियल हिकु ख़ासि तोहफ़ो। हक़ीक़त इहा आहे त असांजे ॻोठ थेड़ी आशिम जा बेह बिल्कुलु मशहूरु आहिनि ऐं वधि में वधि हिन जी ख़ूबी इहा आहे त शादी वग़ैरह में फस्ट क्लास घरंदा आहिनि ऐं तव्हां हिन जो ज़ाइक़ो खाई ॾिसंदा ऐं जेको आहे हितां जा माण्हू पसंदि करे ऐं ख़ासि करे शादियुनि जे मौक़नि में इन्हनि में हिन जी ऐं ख़ासि करे हिन जी टिकी त अहिड़ी आहे त गोल्डन सफ़ा VIP ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत ॾिसण जहिड़ी ऐं खाइण जहिड़ी आहे। नरम भी ऐं बाक़ाइदा मज़े वारो आहे ऐं हिन जो जेको आहे तोहफ़े में ॿाहिरि मुल्क संगत साथीअ ॾे घणो थो वञे ऐं काफ़ी माण्हू ॿाहिरि जा फ़ोनियूं कंदा आहिनि, सऊदी दुबई खां संगत वारा असांजा दोस्त माण्हू जेको आहे बाबा हे बेह असांखे मोकिलियो। पोइ पैकेज मोकिलींदा आहिनि, बाबा हे 10 किलो, को 15 किलो, को 5 किलो, सऊदी, ग्वादर, अलाए बलोचिस्तान, अलाए किथे किथे असांजो बेह थो वञे। बाक़ाइदा शौक़ सां खाईंदा आहिनि असांजा ॿाहिरि मुल्क वारा बेह, संगत वारा दोस्त असांजा। हुननि वधीक चयो त बेहन जे फसल खे सिंध जी सौगात चयो वेंदो आहे। बेहन मां लज़ीज़ खाधा, पकोड़ा, कचौरियूं पिणु ठाहिया वेंदा आहिनि।
जॾहिं त ॻोठनि जा रहवासी ॿिए मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ तोड़े वॾनि नंढनि शहरनि में रहंदड़ अज़ीज़नि मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ॾे सूखड़ी तौरु मोकिलनि था।